सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महडा असल कातिल 3 महीना गुज़रण बावजूद कानून की पकड़ खां बचियल। एहतजाजी तहरीक चौथे मरहले में दाखिल PFU जे तरफ़ां इस्लामाबाद का कराची CM हाउस ताईं एहतजाज मार्च जूं तैयारियूं शुरू। धरणे में मुल्क जा सहाफ़ी शिरकत कंदा। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद जान मोहम्मद महर जे असल कातिलन के गिरफ्तार न करण खिलाफ सखर प्रेस क्लब अॻियां SU जे सदर इमदाद बोज़दार की अगवानी में एहतजाजी अलामती बुख हड़ताल वारो सिलसिलो 91 ॾींहं बि जारी रखियो वियो। उन मौके ते सखर प्रेस क्लब के नायब सदर लाला शहबाज पठान, जनरल सेक्रेटरी शहजाद ताबाणी, सलीम सेतो, जलालुद्दीन भयो, उमर सुमरो, सैरिश कोकर, आसिफ लोधी, काशिफ फुलपोटो, मोहम्मद रिजवान सिद्दीकी, यार मोहम्मद सुमरो, दीदार उनड़, इब्राहिम सुमरानी, मुख्तार शामी, सैयद जवाद शाह ॿिया शामिल हुआ। एहतजाज में शरीक अगवाणनि चयो त अफ़सोस जो मक़ाम आहे त 3 महीना पूरा थियण बावजूद कातिल पुलिस की पकड़ खां ॿाहिरि आहिनि। असांजे एहतजाजी तहरीक चौथे मरहले में शुरू थी चुकी आहे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां इस्लामाबाद खां कराची ताईं एहतजाजी मार्च जूं तैयारियूं शुरू कई वयूं आहिनि। कराची CM हाउस ॿाहिरां एहतजाजी धरणे में पूरे मुल्क जा सहाफ़ी शिरकत कंदा। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।